नाज़रीन भलीकार मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध अफेयर डिजिटल। नाज़रीन जामशोरे ज़िले जी मौजूदा सियासी सूरतहाल त तव्हांजे आॾो आहे त मलक चंगेज़ ख़ान ऐं कामू ख़ान ब्राह्मणी जेको चंगेज़ ख़ान मलक असद जो सियासी हरीफ़ आहे हुनजी पीपल्स पार्टी में शमूलियत थी आहे। माज़ी में मलक असद ऐं चंगेज़ ख़ान पाण में जेको सियासी सख़्तु मुखालिफ़ रहिया आहिनि। ॿिन्ही ॼणनि जो हिकिड़ी पार्टीअ में हुजण सां जामशोरे ज़िले जी सियासी सूरतहाल इंतिहाई तब्दील थी चुकी आहे। उन हवाले सां असीं गुफ़्तगू कंदासीं। अॼु असां वटि महिमान जेको आहे जामशोरे ज़िले जी सियासी समाजी ऐं रूहानी शख़्सियत पीर ज़मा शाह जिलानी। साईं तव्हांखे भली कार चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। समूरी सियासी सूरतहाल त तव्हांजी जामशोरे ज़िले जी जेकी बि थी आहे हींअर नई त तव्हांजी नज़र मां गुज़रे पई। छा चवंदा ओचितो ई सॼी तब्दील थी वई आहे। जेको मलक असद जो सियासी मुखालिफ़ रहियो आहे मलक चंगेज़ ख़ान, मलक असद साहिब खां ई केतिरो सियासी हज़म थींदो हूंदो, हिकिड़ी पार्टीअ में संदसि हरीफ़ रहियो आहे। पीपल्स पार्टी हिकिड़ी अवामी पार्टी आहे, उन में हर माण्हू अची सघे थो, उनखे इजाज़त आहे अचण जी। जे मलिक सां चंगेज़ ख़ान आयो त ख़राबु ॻाल्हि कान्हे, हज़म थियणु न थियण जी ॻाल्हि बि आहे। हर माण्हू पंहिंजी हैसियत सां हले थो। मलिक साहिब जी पंहिंजी हैसियत आहे, चंगेज़ ख़ान जी पंहिंजी हैसियत एज़ ए वर्कर आयो आहे। पार्टीअ खे फाल करणु आयो आहे, पार्टी अॻे ई फाल थियल आहे तक़रीबन। छाजे करे जो असांजे इन जामशोरे ज़िले में 4 सीटूं PTI पंहिंजो पीपल्स पार्टी खटियूं आहिनि। तंहिंजे करे वरी नई का क़यादत मलिक चंगेज़ जी सूरत में ईंदी ऐं जे माण्हुनि खे फैज़ ॾींदी, भली ॻाल्हि आहे, ख़राबु ॻाल्हि आहे। तव्हांखे नज़र अचे थो कहिड़ो फैज़ हूंदो? छा माण्हुनि जा मसइला हल थींदा या हिन जी शमूलियत जेकी थी आहे इन जे पोयां बि को कुझु तव्हांखे नज़र अचे थो? छो त तव्हांजी गहरी नज़र रही आहे सॼी ॻाल्हि आहे त हींअर अहिड़ी का ॻाल्हि हुई त कान, ओचितो ही सिलसिलो शुरू थियो आहे। जे पार्टी क़यादत इन शइ खे अहमियत ॾिए थी ऐं खणी अचे थी त पोइ त ॿी ॻाल्हि आहे। पार्टी क़यादत जो फ़ैसिलो आहे त पोइ हर कंहिंखे मञणो पवंदो, चंगेज़ खे मञणो पवंदो, मलिक साहिब खे मञणो पवंदो। त पार्टी क़यादत नई का शइ पैदा करणु चाहे थी। कहिड़ी हूंदी अहिड़ी नई का पैदा करण जी? छो त ज़िलो त सॼो हुननि जे हवाले आहे। जामशोरे ज़िले जे अंदरि पीपल्स पार्टी जा जेकर एंटी जेके मुखालिफ़ आहिनि उहे सिंध यूनाइटेड पार्टी आहे, ॿियो अवां पाण आहियो, उनजा ॿिया कहिड़ा अहिड़ा मक़सद थी सघनि? हा, इन इहो मसइलो माण्हुनि जा मसइला हल कोन था थियनि या छा नथा थियनि। हाणे MNA MP जे बावजूदि चंगेज़ ख़ान जे मसइला हल करे थो, वेल एंड गुड, सुठी ॻाल्हि आहे, ख़राबु ॻाल्हि कान्हे। माण्हुनि में अवेयरनेस वधंदी, माण्हू उनखे चङो ई चवंदा। पर इहा आहे त हिकिड़ो MNA आहे, हिकिड़ो शोरो आहे, हिकिड़ो मलिक साहिब जो पुटु आहे, हिकिड़ो मलिक साहिब पाण, हिकिड़ो चीफ मिनिस्टर ख़ुदि आहे हिन पार्टीअ में। हाणे इन्हनि खां मसइला हल थियणु खपनि या चंगेज़ ख़ान इन जा मसइला डायरेक्ट इनडायरेक्ट कंदो। असां ख़ुशि थियासीं, चंगेज़ ख़ान आयो ऐं पार्टीअ जा मसइला हल कंदा, अवाम खे तरजीह ॾींदो, त ख़राबु ॻाल्हि कान्हे। इन में बि कंहिंखे बि नाराज़ थियणु न खपे, कंहिंखे बि नाराज़ न थियणु खपे। चंगेज़ ख़ान में ॾिसूं उठ किथे थो वेहे। तव्हां चयो त जेकी माण्हुनि जा मसइला हल थींदा, असां बि नज़र अचे पियो, असांखे बि लॻे थो त तव्हां ख़ुशि थिया आहियो। ॼण त तव्हां ख़ुशि थिया माण्हुनि जा मसइला हल थियण, या हिननि सियासी अॻुवाननि में जेके PPM में आहिनि उन्हनि में टकराव जेको थियो उन ते ख़ुशि थिया आहियो? इनखे टकराव बि सम्झी सघिजे थो, छो जो पार्टी क़यादत थी करे टकराव। इहो मलिक चंगेज़ ख़ान कोन थो करे, पार्टी क़यादत जो फ़ैसिलो आहे त मलिक चंगेज़ ख़ान अचे ऐं मलिक चंगेज़ ख़ान माहौल खे ॾिसे, वॉच करे ऐं माण्हुनि जा मसइला हल करे त लाज़मी आहे माण्हुनि जा मसइला हल थींदा त मां ख़ुशहाली ईंदी, माण्हू हुनखे लाइक कंदा। असीं ख़ुशि थींदासीं मलिक चंगेज़ ख़ान अची मसइला हल करे माण्हुनि जा। पोइ अॻिले माण्हू खे वणे ॻाल्हि न वणे उहा पंहिंजी जाइ ते ॻाल्हि, लेकिन माण्हू मसइलनि में असां कोटली शहर में ड्रेनेज जा 2 साल थिया आहिनि, असांखे लॻण जी जाइ कान्हे, उहो पंहिंजी जाइ ते आहे। ड्रेनेज सॼी ख़राबु थी वई, कोटली शहर सॼो जेको मोहन जो दड़ो बणियो पियो आहे, कंहिंखे का जूं कान थी सुरे, न MP खे थी चुरे न MNA खे थी चुरे। तंहिंजे करे मसइला त आहिनि पंहिंजी जाइ ते। हाणे उहो हल मलिक सिकंदर ख़ान थो करणु चाहे या डॉक्टर सिकंदर थो हल करे या मलिक चंगेज़ ख़ान थो हल करे। अवाम त कंहिंजे ज़ात सां ॿधल कान्हे, अवाम मसइलनि सां ॿधल आहे। मसइलो जेको हल कंदो उनखे लाइक कंदा। न, हिते त ज़िले जामशोरे जे अंदरि त हिकिड़ी मलक असद जी सियासी कुवत रही आहे। माण्हुनि जो हिकिड़ो वॾो जेको आहे चइजे जीअं लहर जेकी आहे उहा आहे मलक असद सां गॾु। पोइ तव्हां चओ पिया त माण्हुनि खे मसइले सां कोन्हे, माण्हुनि जा मसइला हल थियनि, माण्हू कंहिंजे पुठियां नथो लॻे। ज़ाहिरी थियो त मलक असद सां माण्हू जाम आहिनि। बिल्कुलु जाम आहिनि, और साहिब हिकिड़ी कोई कदावर शख़्सियत बि आहे, हिन में कोई शक कोन्हे। हाणे ॻाल्हि इहा आहे, कदावर शख़्सियत आहे, हिन खां इनकार कोन्हे। मलिक साहिब जी पुरानी सियासत आहे, सन 1950 जेका कंटिन्यू MNA MP थींदो अचे, एज़ ए मिनिस्टर थींदो अचे, उन हैसियत आहे।
चंगेज़ खान पंहिंजी जाइ ते आहे, मलिक साहब त पंहिंजी जाइ ते, पर मलिक साहब कदाउ शइ सरदार बि आहे, इलाइक़े जो वॾो बि आहे, माण्हू हुन सां जुड़ियल बि आहिनि। हाणे इहा शइ कीअं किथे उठ किथे थो वेह उहा बादी ॻाल्हि आहे, ॾिसंदासीं। उन ते हलो था गुफ़्तगू ते, पर हिकिड़ी तव्हां जेकी ॻाल्हि कई त कोटड़ी मोहन जो दड़ो लॻो पियो आहे जामशोरे ज़िले जे अंदरि, सिंध यूनाइटेड पार्टी, उन सां गॾु ॿियूं बि नंढियूं नंढियूं पार्टियूं आहिनि, ऐं ख़ुदि अवां बि आहियो, पोइ अपोज़िशन वारो किरदारु छो न थियूं उहे जेके पार्टियूं आहिनि या तव्हां समेत उहो करियो त माण्हुनि जा मसइला आहिनि उहे मसइला त हल थियनि। रोड सॼो जेको ॾिसो कोटड़ीअ जो मेन उहो तबाह लॻो पियो आहे, तव्हां समेत सिंध यूनाइटेड पार्टी इन ते को लाहे अमल, इन ते एहतजाज वग़ैरह, त एवाननि ताईं इहो आवाज़ु पहुचे को माण्हुनि जा मसइला हल थियनि, उन ते ख़ामोशी आहे। बिल्कुलु सही था चओ, अवाम बि हिरी वई आहे इन शइ ते, का अवाम पुछे कान थी इन ॻाल्हि में, पर हर माण्हू खे तकलीफ़ पंहिंजे हिते आहे, पोइ अॻियां कदम को वधाईंदो त ज़रूरु माण्हू निकिरंदा। हाणे इनशा ताला नई शइ आई, इन खां पोइ इहो मसइले खे हल कंदासीं असां यूनाइटेड पार्टी ऐं ॿिया के मिली, कोटड़ी जे शहर जे मसइले लाइ हल कंदासीं। ॿाहिरि जूं ॻाल्हियूं आहिनि, ॿाहिरि सां डेवलपमेंट कान्हे, कुझु कोन्हे, रस्ता कोन्हनि, रोड न आहिनि, इंटीरियर मांझन सर्कल में बि का डेवलपमेंट कान्हे, ख़ासि डेवलपमेंट कान्हे, किथे बि कान्हे, कोस्तान में बि ख़ासि डेवलपमेंट कान्हे, किथे बि डेवलपमेंट कान्हे। हींअर बि दीवाननि असांजो हिकिड़ो नओं कढियो आहे वार्ड, जंहिंमें दीवाननि पंहिंजो ख़र्च करे कढियो आहे, हिन खां अॻे का शइ कान्हे। थाणे बुलाखन में छा पिया सम्झो मलक चंगेज़ खान जी शमूलियत अहिड़ी को पीपल्स पार्टी का गिरफ़्त कमज़ोर पे थी जो ओचितो ई मलक चंगेज़ खे शमूलियत कराई थियनि, या इन जे अञा बि परदे जे पोयां ॿियो को कारोबारी सिस्टम आहे छा? जामशोरो रिच डिस्ट्रिक्ट आहे, हाणे उहो कारोबार जेतिरो जेके आया आहिनि उहे सोचींदा हूंदा कारोबार सिस्टम छा आहे, पर रिच डिस्ट्रिक्ट आहे, तमामु वॾो सुठो ख़ुशहाल डिस्ट्रिक्ट आहे, उनमें कई वसीला आहिनि, कई कारोबार आहिनि। हाणे उहे कीअं धणी जेके आया आहिनि उहे सोचींदा ॿुधाईंदा त कंहिंजे लाइ आया आहियूं, कीअं आया आहियूं, कारोबार जे लाइ आया आहियूं या मुआशिरे खे दुरुस्त करणु आया आहियूं या पीपीए खे फाल करणु आया आहियूं, उहो त पाण घणी ॿुधाईंदा। तव्हांजी सियासी जेको आहे तजुर्बो छा थो सम्झे इन सजमूरी सूरत हाल ते? मुंहिंजो तजुर्बो इहो सभु ॻाल्हियूं गॾियल आहिनि, सभु शइ गॾियल आहे। हाणे पहिरीं चंगेज़ खान इहे अल्फाज़ ॻाल्हाया त ईद खां पोइ ॾिसूं था, हाणे पहिरीं मुंहिंजो ख़्यालु ईद अचे, ईद गुज़रे खां पोइ तब्दीली थींदी, मुंहिंजो ख़्यालु ईद खां पोइ तब्दीली थिए, कहिड़ी सूरत हाल थी थिए त उन खां पोइ इन ते डिस्कस कंदा आहियूं। तव्हां बुनियादी तौरु पाकिस्तान पीपल्स पार्टी में रहिया हो, पोइ वरी काफ लीग में हलिया विया हो, MQM में विया हो, हींअर PTI में हो। हीउ जेको सॼो जामशोरे ज़िले जे अंदरि जेकी नई सिफ़बंदी मां लिखंदो बि आहियां चवंदो आहियां थी आहे, उन में पीपल्स पार्टी का क़यादत तव्हां सां राब्तो करे या मलक असद ईंदड़ वक़्त में टिकेटनि जी विरासत में टिकेटियूं बि घटि थियनि, छो त इहे उमेदवार बि आया लाज़मी हिननि खे बि किथे न किथे एडजस्ट कंदा, उन दौरान मलक असद या पीपल्स पार्टी तव्हां सां राब्तो करे थी त तव्हांजी छा पोज़ीशन हूंदी, किथे बीहंदा, ॿिन्ही मां कहिड़े तरफ़ हूंदा? आउं हिकिड़ी वॾी पार्टी, पाकिस्तान जी वॾी पार्टी PTI जो सीनियर वाइस प्रेसिडेंट आहियां सिंध जो, ऐं मुंहिंजो पुटु जेको आहे जनरल सेक्रेटरी अथव डिवीज़न जो, ऐं पाण टिकेट होल्डर आहियां हिन तक जो। तव्हांजो पुटु अॻे इलेक्शन में बीठो हो? अॻे इलेक्शन में बीठो हो इलेक्शन में। हाणे आउं ख़ुदि टिकेट होल्डर आहियां हिन तक जो, वॾी पार्टीअ सां तालुक रखां थो, इन बावजूदि बि इताद हर कंहिं सां थी सघे थो, ठा हर कंहिं सां थी सघे थो। मलिक साहिब को धारियो माण्हू कोन्हे, चंगेज़ खान बि धारियो माण्हू कोन्हे, हिकिड़े शहर जा आहियूं, हिकिड़े ॻोठ जा आहियूं, वाबस्तगियूं आहिनि पुराणियूं, अबे ॾाॾे जूं वाबस्तगियूं हिननि माण्हुनि सां फैमिली सां आहिनि। सियासत जुदा शइ आहे, सियासत खे दुश्मनी में कन्वर्ट न कयो केरु, असां कॾहिं बि सियासत खे दुश्मनी में कन्वर्ट कोन कयो आहे, या ज़ातियत ते कोन विया आहियूं। सियासत हिकिड़ी पंहिंजे हिसो आहे, मलिक साहिब लाइ बि इज़त आहे, मोतबर माण्हू आहे, रियल कोन्हे। छा पिया सम्झो सुभाणे मलक असद पंहिंजे मुखालिफ़ खे हिन पार्टीअ में जेको आहे काबू वेही रहियो आहे चुप करे, ऐं उनखे मञींदो पार्टी जो फ़ैसिलो, या ईंदड़ इलेक्शन में का हिकमत अमली तव्हांखे नज़र ईंदी? छो त मलक असद पाण सियासी ज़िदीरो बि रहियो आहे, उनजा ज़िद बि तमामु घणा आहिनि, तमामु घणा आहिनि, ऐं पंहिंजे सदाईं अकेलो वन मैन शो रहियो आहे मलिक साहिबु। ऐं हीअ नई शइ ईजाद थिए, पर छा जो पार्टीअ में गुंजाइश कान्हे टिकेट जी, नई सीट ईजाद कान थींदी, हिते ई एडजस्टमेंट थींदी, कंहिंखे माइनस कंदा, कंहिंखे अॻियां कंदा, कंहिंखे पोयां कंदा,
वो पार्टी क़यादत कंदी। नई शइ खे चंगेज़ खान लाइ पैदा कोन थींदी। सीटूं इहे ई चंगेज़ आहिनि। खान चयो त जेको पार्टी फ़ैसिलो कंदी टिकट मूंखे नथी ॾे त पार्टीअ में रहंदुसि। पार्टीअ में भले रहे, पार्टीअ जे क़यादत हुनखे वेलकम चयो त असीं छा था करे सघूं उन शइ खे। भली ॻाल्हि आहे, ख़राबु शइ पर कमु करे, जंहिं मक़सद सां आयो आहे उहो पूरो करे। तव्हां ॿिन्ही मां कंहिंखे चॉइस कंदा, मलक चंगेज़ खान खे या मलक असद खे? सुभाणे जी सियासी सूरत जेकी बि वञी बीहे थी ईंदड़ इलेक्शन में बि वक़्तु ॿुधाईंदो त कीअं पोजीशन बीहे थी, किथे थी बीहे, कहिड़ा तहलकात आहिनि, कीअं उनखे निभाइनि था, उन हिसाब सां। तव्हांजो सियासी तालुकात घणो कंहिंसां रहियो ऐं तव्हां ॿिन्ही मां घणो कंहिंखे चॉइस करियो था सियासी अॻुवान तौरु? इहो मलिक साहिबु हिकिड़ी ॿिए तबियत जो माण्हू आहे, चंगेज़ हिकिड़ी ॿी तबियत जो माण्हू आहे। ऐं मलिक साहिब लाइ इज़त आहे, हर शइ आहे। वक़्त ते फ़ैसिलो कंदासीं, वक़्त ते इंतज़ारु कयो। हींअर मूंखां फ़ैसिलो न वठो, ऐं तव्हांखे वक़्त ते फ़ैसिलो ॿुधाईंदुसि इनशाला। वक़्तु सुठो आयो, इलेक्शनूं थियूं या न थियूं, ख़ुदा ॼाणे थो, थियनि थियूं या नथियूं थियनि, तव्हांखे ॿुधाईंदासीं। लेकिन आऊं मदद जो हक़दारु कोन आहियां, पाण टिकेट होल्डर बि आहियां, त मदद थी बाधे पर राय अमां कंहिंजे हक़ में ॾींदासीं त तव्हांखे वक़्त ते ॾींदासीं इनशाला। सुठे अरबाब जो दौर हो, तंहिं टाइम तव्हांजो भाइटियो तव्हां बीहारियो हुई तव्हां, उन दौरान मलक चंगेज़ खान बि अरबाब ग्रुप में हो, त कोस्तान जे अंदरि इंतकामी कार्रवायूं थियूं, यानी कि मलक असद जे मुखालिफ़ तौरु हुनखे हाणे बीहारियो वियो। उन दौरान तव्हां बि गॾु सियासत कई हुई ऐं इन ई कोटली वारे तक ते उनड़पुर जे अंदरि जहिड़ो बि थियो, फायरिंग बि थी, ख़ुदि मलक चंगेज़ खान जे मथां केस बि दाख़िल थिया। मलक चंगेज़ खान जी मौजूदा सूरत जेकी पार्टीअ में आहे, शमूलियत थी आहे, ही सम्झनि पिया आम माण्हू, सियासी माण्हू, सहाफ़ी हल्कनि में इहा गुफ़्तगू थिए पई त को ही बि इंतकामी कार्रवाई थियण ॾांहुं वेंदी, छा पिया सम्झो? पार्टीअ में शमूलियत ॿी शइ, ताक़त ॿी शइ। चंगेज़ खान खे अञा एॾी ताक़त कान्हे, या चंगेज़ खान खे एॾो पावर कोन्हे, अञा शमूलियत आहे। अॻिते ॾिसो छा थो थिए, कहिड़ी पोजीशन थी थिए, चंगेज़ खे किथे था बीहारीनि ऐं चंगेज़ खे किथे था अलॻि कनि, पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि पोइ सां। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन में कार्रवाई न थियणु खपे, सियासी इंतकाम न थिए। सियासी इंतकाम कजे मुखालिफ़ सां, चंगेज़ खान मुखालिफ़, पार्टीअ मुखालिफ़ कोन्हे, त पोइ मल्क सां कहिड़ो सियासी इंतकाम थींदो, न थियणु खपे। पर जे थिए थो त पार्टी क़यादत थी करे। तव्हांजो सियासी तजुर्बो छा पियो चए? मलक असद जे अंदरि पार्टी में इख़्तिलाफ़ थी विया आहिनि? नज़र अचनि था अंदरूनी तरीक़े सां, कहिड़ा थिया आहिनि मलिक साहिब, त छा थियो आहे ख़ुदा बहितर ॼाणे थो। माना इख़्तिलाफ़ अंदरि थी विया आहिनि, अंदरि के थिया आहिनि, तॾहिं ही वॾो क़दम थियो आहे, न त इन खां अॻे कोन थी थियो। मलक असद ख़ामोशी रहंदो ईंदड़ वक़्त में? बिल्कुलु ख़ामोश रहंदो। टिकेटनि जी विरासत जेके असांखे ज़रिया आहिनि, जेके सियासी, उहे ॿुधाइनि था त मलक असद खे बुला खान वारी सीट ॾींदा ऐं MNA जी सीट हिन भेरे वञे पई सेवण ॾांहुं। मलक साहिबु फ़ैसिलो क़बूल कंदो? हाणे छा आहे, असीं मलिक साहिब वारा सभु गॾिजी 3 तहलकनि जा मालिक आहियूं, सेवण हिकिड़े तहलके जो मालिक आहे, सम्झो था ॻाल्हि? त हीअ सीट सवली कान्हे जा सेवण लाइ वेंदी, छो जो मानचंद आहे, थाणो बुला खान, कोटलीअ 3 तहलका हेॾा आहिनि, हिकिड़ो तहलको सेवण आहे। सो सवली ॻाल्हि कान्हे, मलिक साहिब इलेक्शन जो ॾुखियो बि आहे, सवलो कोन्हे। त मलक साहिबु पार्टी जो फ़ैसिलो क़बूल करे वरितो त पोइ शायदि न करे। अच्छा, तव्हांजो सियासी तजुर्बो चवे थो त मलक असद शायदि इहो फ़ैसिलो क़बूल न करे? शायदि न करे। पोइ उनखे कहिड़ी हिकमत अमली तइ करणी पवंदी? बसि हाणे कहिड़ो फ़ैसिलो थो करे, वक़्तु ॿुधाईंदो तव्हांखे, वक़्तु ॿुधाईंदो। तव्हां सां के राब्ता वाब्ता थिया आहिनि? मलिक साहिब सां शादी मुरादी गमी ख़ुशीअ में गॾु आहियूं, पर हू सियासी राब्ता कोन आहिनि, अञा ताईं त कोन आहिनि, अॻिते छा। तव्हां हिकिड़ी गुफ़्तगू कई त जेकर इंतकामी कार्रवायूं माण्हुनि ते न थियणु घुरिजनि, ऐं जेकर थियनि थियूं त लाज़मी ॿई दड़ा पीपल्स पार्टी जा आहिनि, जेकर थियनि था त उन में अव्हांजो छो त अव्हांजो कोस्तान सां हिकिड़ो वॾो तालुक़ु आहे, कोटली सां वॾो तालुक़ु आहे, पार्टी खां अलावा बि रुहानी बि ऐं पंहिंजाइप वारो बि, अव्हांजो पोइ छा फ़ैसिलो हूंदो जेकर माण्हुनि ते इंतकामी कार्रवायूं थियनि थियूं? असां इंतकामी कार्रवाई जे ख़िलाफ़ आहियूं, अॼु बि अॻे बि। असां ख़ुदि ज़िंदगीअ में इंतकामी कार्रवाई कई कान्हे। अरबाबी दौर में एडवाइज़र हुउसि, त कंहिंखे न ॿध न छोड़ न कंहिंखे का शइ, असीं इन सख़्तु ख़िलाफ़ आहियूं। केरु बि कंदो उनजी मज़म्मत कंदा।
नओं इख़्तिलाफ़ जेको आहे उहो जनम वठे पियो वञे जी समूरी जेकी मलक चंगेज़ जी शमूलियत खां पोइ टाउन थाणे बुलाखान जो अॻूणो चेयरमैन मलक कमरदीन जेको मलक असद जो सौट उन शमूलियत कई उन खां पोइ हिकदमि बयानु आया ख़ुदि मलक असद या मलक असद जे राज जे तरफ़ां न पर उन्हनि जे वेझनि माण्हुनि जे तरफ़ां त जीअं चंगेज़ खे राज नेकाली ॾिनल हुई ईअं ई मलक कमर खे बि राज नेकाली ॾिनी वेंदी जंहिंजे नतीजे में मलक शफ़क़त जेको मलक हबीबुल्ला जो पुटु उहो बि उन जे हक़ में मैदान ते अची वियो त मलक असद या राज खे इहो इख़्तियार न आहे त उनखे राज मां कढनि इन समूरी सूरत खे कीअं पिया ॾिसो त हीअ यकदमि जेकी चेंजिंग थी आहे मलक कमर जी लाड़ो जेको थियो उहो मलक चंगेज़ खान ॾांहुं थियो ॿिए तरफ़ वरी हीउ लाड़ो मलिक कमर खे तहरीके नाज़िम बि मलिक सिकंदर असद खान कयो। अॼु उन वञण सां मलिक असद सिकंदर जो असरु कोन थो पए। राज जो चङो मुड़ुसु पग हुन ते सरदारी निज़ाम हुन ते राज मां कॾहिं मलिक कहिड़े असां त ॿुधो ई कोन थो कुझु राज नेकाली आहे। अॼु वियो आहे त पंहिंजे लालच ते बुनियाद ते चङी तरह वियो जंहिं पुलिस जी फतेह कान कई एतिरा ॾींहं ऐं वरी यकदमि वञी उन तले ते वञी हैदराबाद कराची में फतेह करे आयो। हेतिरा ॾींहं हुन वियो कोन कांधी कोन आहे वरी फतेह करे आयो लालच जे बुनियाद ते थियो। इन सां ॿियो को वास्तो कोन्हे ऐं मलिक साहिब जा ई पोइ लॻा आहिनि ऐं मलिक साहिब खां सवाइ हिननि जी बज़ार ते ख़ुदि का बि हैसियत कान्हे। मलक हबीबुल्ला जो पुटु मलक शफ़क़त जेको अखरे में पुटु आहे अकरे में आहे ज़मीनदार आहे मलिक कमर बि ज़मीनदार आहे इन लेकिन चङा मुड़सी जेका मलिक असद खान वटि आहे त हिननि वटि कान्हे हिननि जी पंहिंजी हैसियत आहे। हिननि चयो ॿिन्ही त को मलक असद खे इहो इख़्तियार न आहे छो त असीं बि सिकंदर खान जा पोट हुन जा सरदार खान जा पोट आहियूं ही बि सरदार खान जा पोट आहिनि त इहो राज फ़ैसिलो करे ईअं कंहिंखे नेकाली ॾेई छॾियो त अर्ज़ु कयां त सरदार खान जो पुट त चङे गाने में आहे रुगो ही थोरी आहिनि जहिड़ा ही आहिनि तहिड़ा हूअ जहिड़ो मल सिकंदर खान आहे। राज नेकाली असां न ॿुधी आहे त मलिक सिकंदर खान काइनि खे राज नेकाली आहे पाण था चवनि असां त मलिक चंगेज़ खान सां त केर बि मलक असद जो राज न को फातिहा करे थो न को खाए थो न को पीए खाए थो त उहो कंहिंसां बि कोन थो खाए मलिक झले छॾिया आहिनि माण्हू पंहिंजी जाइ ते या मलिक जंहिंसां खाईंदो न खाईंदा न त न खाईंदा उहो त इंस्टीट्यूट ॻाल्हि आहे उहा असां सां बि आहे उहा असां लाॻापियल ॻाल्हि माना मलक असद राजूणी तौरु अहिड़ो को फ़ैसिलो कोन कयो चंगेज़ लाइ बि कोन कयो आहे चङे लाइ कोन कयो ऐं हीअ जेकी ॻाल्हि आहे इहा बि न आहे न इहा बिल्कुलु न आहे असां न ॿुधी आहे। मलक पप्पू ऐं मलक कमर ॿिन्ही इहे पंहिंजी स्टेटमेंट ॾिनी आहे स्टेटमेंट ॾिनी आहे स्टेटमेंट ॿुधी आहे लेकिन असां इहा ॻाल्हि ॿुधी न आहे पर इहा ॻाल्हि जेका चवंदा राज नेकाली कतई मलिक साहिब कान ॾिनी आहे जेका मुंहिंजे नज़र मां कान गुज़री आहे पर मलिक साहिब ॾिनी आहे त ग़लति आहे। अच्छा मलक असद अहिड़ो फ़ैसिलो त माना राज ग़लति आहे सौट अथव संदसि सॻा मलक असद पंहिंजी जेको मलक ख़ानदान आहे उनखे गॾु करण जे लाइ तव्हां सम्झो था त मलक शफ़क़त या मलक कमर सां ॿीहर राब्तो करे सघे थो जीअं मलक चंगेज़ खान सां गॾु राजा खान हो पहाड़ खान हो नादिर खान उनखे पाण सां गॾु आंदे मलक शफ़क़त जो चवणु आहे त चंगेज़ खान खे जॾहिं नेकाली ॾेई छॾियईं त उहे सौट उन जा पाण असांखां पुछी बि कोन कई तंहिं टाइम असांखे चयो त तूं उन्हनि खे कीअं थो गॾु खणी ऐं असांखे इहो इख़्तियार कोन अथसि असांखे राज मां कढी छॾे। मुंहिंजो ख़्यालु आहे त न मलिक साहिब राज मां कढियो आहे न शफ़क़त खे ऐं कमर खे एॾो यकदमि तुर्त इंटरव्यू ॾियणु खपे सौटनि सॻा हू सौटनि ही सॻा सौटनि हबीबुल्ला खान जा पुट अजमल खान जा पुट हिनखे हिननि जेको फ़ैसिलो ॾिनो आहे सो मुंहिंजे सम्झ मुताबिक़ जज़्बाती फ़ैसिलो आहे पोइ ख़ुदा बहितर ॼाणे कंहिंजे तरफ़ां जज़्बाती फ़ैसिलो मलक कमर ऐं शफ़क़त अच्छा छो जो मूं त राज जो नेकाल ॿुधी कान्हे ऐं मलिक साहिब चङो आहे सॼे हिन इलाइक़े जो चङो आहे हिन बिरादर जो बि चङो आहे। ख़ानदान जे अंदरि जेकर इख़्तिलाफ़ थियनि था त तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो जेको वॾो वज़न रहियो आहे कोस्तान जे अंदरि त इन्हनि खे ठाहिण जी का कोशिशि कंदा हो त बाबा बिरादरी जेकी आहे राज नेकाली न ॾियो या मरण पाण में जेको आहे उहो बंदि न करियो अहिड़ो को किरदारु अदा करे सघो था अहिड़ी सूरत हाल पैदा थी मलिक साहिब में इहा घणी ॻाल्हि आहे त फलाणे भत बंदि कजे फलाणे कजे आदत अथसि पंहिंजे लेकिन राज मलिक जे पुठियां आहे न कमर जे पोयां आहे न पप्पू जे पोयां आहे न चंगेज़ जे पोयां आहे न कंहिंजे पोयां आहे राज मलिक जो जेको राज बुरफ़त क़ौम आहे सा मलिक साहिब जे पोयां आहे हाणे उहो केरु कंहिंसां लाॻापियल आहे केरु कंहिंसां कोन्हे दोस्ती नाते में कमर सां बि माण्हू हूंदा ज़रूरु हूंदा पर मलिक साहिब जे लेवल जा कोन आहिनि माण्हू एतिरा कोन था वेही सघनि चंद नौकर हूंदा चंद माण्हू हूंदा ज़रूरु हूंदा हीअ सियासी गेम जेकी आहे इहा त पोइ राजनि खे बि ॿिए तरफ़ आणे सघे थी डिवाइड करे सघे थी जीअं ॾुखियो मारलो आहे हा
छो जो जेको मर्द साहब जो राज आहे असांजा मुरीद आहिनि, बुर्रा आहिनि त बि असांजा मुरीद आहिनि, छुटा आहिनि, ॿिया बि आहिनि, मूसा आहिनि त बि असांजा मुरीद आहिनि, इलाही हमलानी आहिनि जेके असांजा मुरीद आहिनि, सिर्फ़ु जुड़िया मुल्क सां पिया आहिनि, असांजा मुरीद आहिनि, खुरड़िया आहिनि सिर्फ़ु असांजा मुरीद आहिनि। जिलानी ख़ानदान जो। अच्छा, छा पिया सम्झो हाणे सदर ज़रदारी गुज़िरियल 7 ॾींहंनि जे अंदरि 2 मुलाक़ातूं कयूं आहिनि मलक चंगेज़ ख़ान सां, कामू ख़ान ब्रह्माणी सां, मलक असद जा सियासी हरीफ़नि। ईंदड़ वक़्त में जेकर तब्दीली थिए थी, टिकेटनि जी विरासत, ख़ुदि मलक असद खे बि ख़बर त मूंसां छा पियो थिए, सम्झो था त मलक असद सियासी तौरु संदरो ॿधी पंहिंजी जेकी सियासी बक़ाए उन जे लाइ मैदान ते ईंदो या? बिल्कुलु ईंदो, बिल्कुलु ईंदो। ऐं हीअ थिए, इहे जुड़ जेके थिए कंहिंजे लाइ पई छो पई थिए, इन में हर माण्हू मलक साहब बि सम्झे थो, असीं बि सम्झूं था, लेकिन ख़ुदा कंदो त को वक़्तु अहिड़ो चङो ईंदो मलक साहब विथड्रा कोन कंदो, या पक थो ॾेई छॾियां। अच्छा, मलक साहब माना चवंदो त मुक़ाबिलो थिए। हा, मुक़ाबिले जो आहे बि, हिमत अथसि, मुक़ाबिले जहिड़ो आहे बि, ईअं कोन्हे त को मायूस थी वेही रहंदो, मायूस कोन थींदो, मुंहिंजो अंदाज़ो आहे। तव्हां ॿिन्ही में कंहिंजी चूंड कंदव अहिड़ी सूरत हाल में? चूंड आऊं फ़िलहालु कंहिंजी कोन कंदुसि, फ़िलहालु मज़ो पिया ॾिसो। फ़िलहालु मज़ो पिया ॾिसो, वक़्तु इंतज़ारु कयो, जेको चङो हलंदो हुन चङो हलंदासीं। हिन वक़्तु तव्हां सां पीपल्स पार्टी जी क़यादत ॻाल्हि करे थी त तव्हां जेको आहे हीउ पासो असांजो ठाहियो आहे, हिन में अचो। पीपल्स पार्टीअ सां मुंहिंजा पुराणी वाबस्तगियूं आहिनि, पुराणियूं तमामु, अॼु ॾींहुं क़ाइम दाइम आहिनि हर कंहिं सां, पंहिंजे पार्टी क़यादत सां बि आहिनि, पर फ़िलहालु असीं हिन पार्टी में वेठा आहियूं। मूंखे विच में किन चयो बि हो, पर फ़िलहालु आउं पंहिंजी कोन थो पार्टी में वञी सघां। पार्टी लाइ इज़त आहे, मुंहिंजा सौट ॿिया भाउर सां पार्टी में MNA बि आहिनि, ऐं हिन पार्टी सां मुंहिंजो लॻाव बि आहे, ऐं 2 दफ़ा टिकेट होल्डर बि हिन पार्टी में रहियो आहियां, 97 में रहियो आहियां, वरी 2 दफ़ा रहियो आहियां पार्टी जो टिकेट होल्डर, पार्टी में मुंहिंजी क़यादत रही आहे, पार्टी ते वाबस्तगियूं बि आहिनि, असुरदारी परदादे कुझु मूंखे नाले सां सुञाणे। फ़िलहालु अञा माहौल अहिड़ो कोन्हे जो चंगेज़ ख़ान वियो आहे त बहितर आहे, असीं चऊं था त असीं सभु वञूं ऐं वेंदासीं त एडजस्टमेंट कान थींदी, चंगेज़ ख़ान पहिरीं पंहिंजी गुंजाइश ठाहे त पोइ ॿिया ॾिसूं था। पीर ज़मान शाह जिलानी सियासत जो बुनियादु जेको विधो, कॾहिं विधो, कॾहिं सियासत? 79 में लोकल बॉडी जी इलेक्शन में। उनजो पस मंज़र छा हो, तव्हांजो वालिद साहब या ख़ानदानी? न, असां वालिद साहब त हो, पर आउं लोकल बॉडी जी इलेक्शन विड़ियुसि, उन में कोटड़ी शहर में पहिरियों दफ़ो मल्क जे ख़िलाफ़ु चेयरमैनशिप मूं खटी, पहिरियों दफ़ो 79 में मलक सिकंदर ख़ान दौर में, पोइ वरी चेयरमैनशिप खटी जंहिंमें शेख इसराइल विहारियो, वरी चेयरमैनशिप खटीसीं जंहिंमें काज़ी शकूर आयो। काज़ी शकूर ऐं शेख इसराइल अवां जे उन ते मुंहिंजे क़याम करे में आयो। उन दौरान तव्हांजा मलक असद सां बि सियासी इख़्तिलाफ़ हुआ रहिया, सॼी ख़ल्क़ ख़ुदा मूंखे वोट कयो, मेंबर मुंहिंजा चूंडिजी आया, ऐं उन खां पोइ पीपल्स पार्टी में? पोइ 88 में पीपल्स पार्टी आई त पोइ मामिलो ॿियो थी वियो। उहो छा थियो, छा पस मंज़र हो? पोइ 88 में मोहतरमा जो क्राइसिस मां निकिती त सॼो मुल्क पी वियो। 88 में पोइ मुल्क सॼो पी स्विप थी वई सॼी पार्टी, सॼो पाकिस्तान पंजाब ताईं, सिंध त ठहियो पर पंजाब ताईं स्विप थी वई। उन दौरान तव्हां पीपल्स पार्टी में हलिया विया? पीपल्स पार्टी में कोन, पीपल जे ख़िलाफ़ु बीठो त 88 में ICD जे ख़िलाफ़ु। अच्छा, हा, 88 जे जोश जज़्बे में ऐं PP अगेंस्ट बीठो हाई सिद्दीक़ जे मुक़ाबले में। कहिड़ी सीट ते? कोटड़ी थाणो बुला खाना? कोटड़ी थाणे बुला खाना। उन में घणा तव्हां वोट कया, कंहिं खटिया? हाजी सिद्दीक़ घणा? हाई सिद्दीक़ खटियो, मूं 10,000 वोट कया। अच्छा, माना जंहिं दौरान पीपल्स पार्टी यानी कि अवामी पार्टी हुई, मोहतरमा जो नओं दौर हो, उन दौरान तव्हां मुखालफ़त कई बीठी? पोइ शमूलियत कॾहिं थी पीपल्स पार्टी में? शमूल 97 में थी। 97 में। 97 खां पोइ घणो वक़्तु रहिया हो ऐं तव्हां केतिरी, तव्हां कहिड़ी? पोइ यको रहियासीं, 97 खां पोइ यको रहियासीं पार्टीअ में, अरबाब जे दौर में वरी असां वियासीं, जो मूंखे
सलाहकार कई। छो छॾी पीपल्स पार्टी, छाजे करे, सबब छा हो? गुंजाइश कान्हे एडजस्टमेंट जी, जेका हाणे चङे हिसे में इहो मसइलो दरपेश ईंदो। टिकटनि जी माना सीट जी सीट एडजस्टमेंट करे हर शइ। तंहिंजे करे तव्हां पार्टी छॾी? न तंहिंजे करे न, मसइला मसाइल माण्हुनि जा हा एडजस्टमेंट न पई थी, का शइ न पई थी। ऐं वन पार्टी रूल लॻो पियो हिते, मतिलबु पंचायत हो, डॉक्टर हो, सिकंदर हो, इहो पंहिंजो ICC अब्दुल्ला शाह, गुंजाइश कान्हे। अरबाब दौर में कहिड़ी तब्दीली आई? अरबाब दौर में असां तरफ़ां का बि तब्दीली कान आई, डेवलपमेंट थी। तव्हांजो तहलका अस्पताल जी बिल्डिंग मूं ठाराई अरबाब साहब जे दौर में। हा, ये मुंहिंजी ठहियल हुई। ॿिया कहिड़ा अहिड़ा मेगा फिल्टर प्लांट मूनू जो लांगीलन में, कोटली सिटी खे या नांगोलैंड खे जेको थिए थो, लांगीलन खे कोटली सिटी खे, इहो मुंहिंजो ॾिनल अथई अरबाब जे दौर में। ऐं तहलका अस्पताल इहो जेको बिलावल हाउस ठहियो, इहो मुंहिंजो ठहियल अथव। तहलका अस्पताल खे दर्जो ॾेई त सिविल अस्पताल मूं कई, पोइ वारी मुराशा खणी वियो सेवन, उहो पंचायत ॻाल्हि आहे, लेकिन सॼी फैसिलिटी हिते इन कोटली तहलके खे ॾिनी थी मूं। अच्छा, माना तव्हां पीपल्स पार्टी जेकी छॾी, बुनियादी मसइला हल न पिया मसइला हल न पिया थिया, बिल्कुलु सही था चओ। मलक सिकंदर खान खां पोइ मलक असद जी जेकी सरदारी वारी पग हुई, इहो तसलसुल केतिरो वक़्तु रहियो? सिकंदर खान खे हिकिड़ा किन जो ख़्यालु आहे त जीअं मूं मलक पप्पू सां ॻाल्हायो त संदसि वालिद साहब खे पग कोन हुई, ऐं पोइ असद खे उन में सॼा राज जेके मुतमिन थिया हुआ, उन में जिलानी ख़ानदान जो केतिरो किरदारु आहे? इन जो पस मंज़र छा आहे? इन जो पस मंज़र इहो आहे त पीर गुलाम शाह जिलानी मलिक सिकंदर खान जो हिकिड़ो दोस्त हो, सुठा वास्ता, सुठा तहलका था। हीउ ओचितो सानियो थियो मलिक सिकंदर खान जी फोतकी में बि चाचा आयो हुते। असीं सभु मलिक साहब जे तॾे ते हुआसीं 10 ॾींहं, चाचा पाण 10 ॾींहं रहियो आहे तॾे ते। ऐं हुन पंहिंजे औलाद सम्झी हिनखे जेको आहे सो पग ॿधाई, चाचा कान ॿधाई, राज ॿधाई, पर चाचा में मुंहिंजे पीर गुलाम शाह किरदारु हो। न त सिकंदर खान ते पग कान हुई, तंहिंजे करे हिनखे पग ॿधाई वई त हिन हथ मज़बूत थियनि। ऐं उहा ॿधाई वई जंहिंमें राजनि जो वॾो किरदारु रहियो आहे, पीर साहब जो बि हिन में वॾो किरदारु रहियो। कहिड़ा मुखालिफ़ आहे मल्क जेके असद ते सरदारी पग न अचे, जेके हिमायती हुआ उहे माइट वेझा कहिड़ा हुआ? अहिड़ा जेके सरगर्म हुआ, जिन चयो त सभु हुआ, इहे अलाउद्दीन वारा, ॿिया थिया, चंगेज़ पीउ, चंगेज़ चाचो, मतिलबु इहे जेके वेझा माइट। ऐं जिलानी ख़ानदान जो हिकिड़ी ख़्वाहिश हुई दोस्तीअ जे नाते या न, असांजा मलकनि सां माइटण तहलका त रहिया आहिनि हमेशह, जहिड़ा हद खां वधीक रहिया आहिनि। पोइ सियासत में 85 खां पोइ असांजा सियासी इख़्तिलाफ़ थिया, न त उहा हिननि सां असांजी दूरी कान रही आहे। चाचा उहो पंहिंजो पुराणो जो किरदारु माइटाणो सो अदा कयो। पोइ मलक असद खे सरदारी जी पग खां पोइ कहिड़ो कारण हो जो तव्हां हुनजी मुखालफ़त में सियासी मुखालिफ़त? सियासत में त हर शइ अलॻि आहे न, हर का बंद जहिड़ो त कोन्हे न, सियासत सीटूं आहिनि, माण्हू विड़ी सघे थो, हर कंहिं सां विड़ी सघे थो, हर कंहिं सां माण्हू इलेक्शन विड़ी सघे थो। हाई सिद्दीक़ सां विड़ियो आहे इलेक्शन, मलिक साहब विड़ियो आहे इलेक्शन, त विड़ी सघे थो, इहो त राइट आहे मुंहिंजो, ऐं हर कंहिं सां इलेक्शन करे सघां, इहा का दुश्मनी त ज़रूरत कान्हे, वोट जंहिंखे मिले। पोइ हिकिड़ो ख़्यालु हो त जिलानी ख़ानदान जी इन पग में बि मुफ़ाद हुआ त मलक असद खे इस्तेमालु कंदासीं, का सीट हिकिड़ी हासिल कंदासीं, जीअं मलक असद वरी पीर बख्श खे गॾु। न, उहो पीर बख्श खयो बिल्कुलु सही, उहा सीट बि कीअं खटियूं उहा खेनि बि ख़बर आहे। उहा जेका सीट जीअं पीर बख्श वारी खटियूं न, उहा धड़नि खे बि ख़बर आहे त कीअं उहा कीअं खटियूं, हुनजो पस मंज़र छा आहे? पस मंज़र इहो आहे त हाजी हारून DCO ठटे दादू जो, उन हिननि खे ॿुधायो पोजीशन त जेका तव्हां हराए विया आहियो, पोइ पोलिंग इलेक्शन खणी आया, उहो ठप पायूं, उहो धड़नि खे बि ख़बर आहे। उन दौरान पीर बख्श जे साम्हूं केरु बीठल हो? आऊं बीठल हो। घणा वोट तव्हां खया ऐं पीर बख्श? 800 वोट ते हुन खटियो। पीर बख्श माना 800 वोट ते खटियो, ऐं 32,200 उहा 33,000। पोइ त माना इलेक्शन खटे वियो न, तव्हां चयो पिया त इलेक्शन चवंदो खटियईं न। उहा कीअं? ठपनि ते खटियईं वियो इलेक्शन खे, ईअं माना धांधली थी हुन में? धांधली थी बाक़ाइदे। उहो बैलेट पेपर में जेका असां काउंटिंग कराई नासिर असलम जायद वटि, उते बैलेट पेपर टुटल ई कोन हो, ॻंढड़ी ॿधी पई, उन ठपाया अथनि। उनजो को डिसीजन आयो तव्हां? न आहे न, जुडिशियल त को डिसीजन ॾेई कान थी न, अॼु ॾींहुं हिकु ॾिनो अथसि, हिकिड़ो ॿुधायो, को तारीख़ ॿुधायो जुडिशियल में को डिसीजन आयो हुजे।
पोइ उन खां पोइ ॾिसो तव्हां सरदारीअ जी पग में किरदारु अदा कयो, पोइ पीर बख़्श हुन सां गॾु आख़िर में हली पीर बख़्श ई सियासी मुखालिफ़ थी वियो। उहो त मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो त इलेक्शन आहे न, पीर बख़्श मलिक साहब बिहारियो पीर बख़्श खे मुंहिंजे ख़िलाफ़ु, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ पीर बख़्श मलिक जे ख़िलाफ़ु बीह रहियो। को ऐब कोन्हे हिन में का दुश्मनी कान्हे। पीर बख़्श केतिरो वक़्तु MNA रहियो, घणा दफ़ा? पीर बख़्श 2 दफ़ा MNA रहियो, हिकु दफ़ो पंहिंजो पहिरीं 85 में, पोइ वरी 98 97 में जेका मूं बाई इलेक्शन कई हुन में बीठो वरी। पीर बख़्श जी सियासत कीअं हुई? भलो माण्हू हो, चङो माण्हू, तमामु चङो माण्हू, ठीकु माण्हू, सुठो माण्हू जंहिंखे चइजे। अवामी ख़िदमत या उन जा के कारनामा या उहो मलिक साहब सां ई सियासी तौर हो त बसि हो तॾहिं बि हू न्यूट्रल टाइप मलिक साहब सां हुअण जे बावजूदि बि चङो माण्हू काउंट थिए थो, इनमें न आहे इहो ग़लति ॻाल्हि न चइबी। गुज़िरियल वक़्त जी सियासत जामशोरे ज़िले जी दादू जी, पर हिन वक़्त वारी तव्हांखे कीअं पई लॻे? सियासत अवामी थिए पई या सियासत हाणे सिर्फ़ु कमाई आहे? कमाई बि उन जो हिसो आहे, सियासत जो कमाई बि हिसो आहे। अवामी सियासत अॻे बि हुई, अॼु बि आहे, अॻे बि हुई, कंहिंजे अचण सां अवामी कान थी, कंहिंजे वञण सां अवामी कान थी थिए। अॻे पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, पोइ अॻिलो माण्हू केतिरो कमु करे थो पार्टीअ में अची, केतिरो माण्हू जा मसइला हल करे थो, उन फर्द ते ज़ोर आहे, हुकूमत ते कोन्हे, फर्द ते डिपेंड करे थो त माण्हू केतिरो उन माण्हू सां किरदारु अदा करे थो। अॻे बि अवामी पार्टी आहे, अॼु बि अवामी पार्टी आहे, पर अवाम जा मसइला अवाम जो जा नुमाइंदा हल कंदा, हू मुल्क जो सरबराह त कोन हल कंदा। ऐं अॻे पार्टियूं पंहिंजे उमेदवार खे सरबराह उन जा पैसा ॾींदा हुआ त इलेक्शन वञी विड़ो, ऐं हींअर वारो भला सरबराह जेके आहिनि पैसा ॾीनि था या वठनि था? ताकी अॻे पैसा ॾींदा आहिनि, अॼु था ॾियनि। इलेक्शन में सभु को माण्हू पंहिंजो पाण डिपेंड करे थो पाण जे खीसे ते। इलेक्शन हाणे महांगियूं थी वियूं आहिनि, ॾाढियूं ॾुखियूं थी। हिकिड़े कंहिं लिखियो त पीर ज़मान शाह जिलानी इलेक्शन में बीठो कोन पिए, जंहिं वटि ख़र्च न आहे, पोइ पार्टीअ खे 60 लख रुपया ॾिना, पोइ बीठो। इहा ॻाल्हि कॾहिं 88 त ॿुधायो न? 88 वारी शइ। 88 या 60 लख वञे 6 करोड़ जे बराबरि, सम्झी थो ॻाल्हि? सरासर कूड़ ठका आहियूं अथसि, ज़िंदगी में पैसा वरिता अथऊं, ज़िंदगी में इलेक्शन पंहिंजे ख़र्चे ते विड़िया आहियूं, न असां वटि को हराम जो पैसो, न असां कंहिं ठेकेदारी पैसो, असां पंहिंजे इलेक्शन पे विड़िया आहियूं। इहा सरासर ग़लति ॻाल्हि आहे, को साबित करे वञे या मूंखे त या कूड़ी ॻाल्हि आहे, 100% कूड़ ॻाल्हि आहे। जंहिं बि ॻाल्हायो आहे, जंहिं चयो आहे पार्टी ते 60 लख रुपया, 97 या 60 लख रुपया सम्झो था, तमामु वॾा पैसा। अवामी सियासत थिए पई, माण्हू जंहिंखे चाहिनि, जंहिंखे वोट ॾीनि, उनजी तरफ़ फ़ैसिलो वञे थो हींअर वारी? न, हिन दौर में माॻी न, हिन दौर में माॻी न। कारण छा आहिनि? नई शइ जेका हीअ हाणे हले पियो हुकूमत जो दौर न, फार्म 47 में सभु कुझु चङे थो वञे। चंगेज़ पार्टीअ में इन थियण आयो आहे या चंगेज़ टिकट वठंदो? कोशिशि टिकट लाइ कंदो, कोशिशि चंगेज़ जो मक़सदु टिकट लाइ, इन थी छा कंदो? इन थियण सां आसिफ़ शाह वेठो आहे सदर ते दिले, माना इक़्तिदार ऐं टिकट वठण जे लाइ उमेद। टिकट, इक़्तिदार, पावर, इन खां असां छा कंदो? चंगेज़ मूंखे ॿुधायो न, कीअं मसइला हल कंदो? बग़ैर पावर जे चंगेज़ कीअं मसइला हल कंदो? हल त करे नथो सघे, पावर त वठंदो, मिले थो नथो मिले, ख़ुदा बचाइण थो। मलिक साहब बि ताक़तवर माण्हू आहे तमामु। पीपल्स पार्टी जो कोस्तान में वोट आहे, थाणे बुलाखन वारी सीट ते, ईअं राजनि जा बि वोट आहिनि, मलिक सॼो पंहिंजो तमामु वॾो राज आहे, वॾो वोट आहे, तव्हांजो ख़ुदि जिलानी ख़ानदान जो वोट आहे, त चंगेज़ खान जो पंहिंजो वोट केतिरो आहे? पार्टी में त अची वियो आहे, पाण सदाईं इलेक्शन में बीठा आहिनि। चंगेज़ खान 2 इलेक्शन हो, हिकिड़ी इलेक्शन जेका पहिरीं विड़ियो, जेका पहिरीं उनखे छॾे काउंट करे, पर 2 इलेक्शन ॿियूं विड़ियो आहे, उन कोस्तान वोट काउंट करे ॾिसो केतिरो। हिकिड़ी इलेक्शन जेका वोट खईं, जंहिंमें हिनजे वाणी मुक़ाबले में बीठो न, उन में सभु असीं गॾु हुआसीं चङे सां। बाक़ी जेके इलेक्शन विड़ियो आहे न, उन में तव्हां बुलाखन जी रिज़ल्ट कढी ॾेखारियो, तव्हांखे ख़बर पए। 2013 या 18 जी इलेक्शन में सुठा वोट खयां अथसि। 18 जी इलेक्शन में कोस्तानी तहलके जी ॻाल्हि, तव्हां कोस्तानी ॻाल्हि कयां, तव्हां कोस्तानी तक सॼे जी हिनजी तक जी ॻाल्हि खे त हिते पंजाबी पठान राजे पठान उहे वोट कंदा हुई। अच्छा, तव्हां कोस्तान तहलके जी तव्हां ॻाल्हि कयो त उन में ताईं 2018 जी इलेक्शन में कढो, कोस्तान वोट मलिक घणा मिलिया?
हींअर बि त चंगेज़ खान 8-9 हज़ार वोट खयां आहिनि। 8 खयां मूं 12 खयां, मुंहिंजे पुट त इलेक्शन विड़ी कोन्हे। पंहिंजो ज़ाती वोट माना तव्हां चओ था त चंगेज़ आउं चवां थो जाती वोट त चंगेज़ खान जो घटि, मड़सा में घणो वोट आहे। ॻाल्हि इहा सिधी सही ॻाल्हि आहे। मड़सा में राजू ॿधल आहे, ॻाल्हि चंगेज़ खान माण्हू ॿधल आहिनि, जेके वास्तेदार हूंदा उहे ॿधल, सॼो राज ॿधल कोन्हे। जेका हीअ इलेक्शन कई अथव न, हीअ जेका हाणे इन में असांजी बुढ़ाखाने कढी वठी न ख़बर पइजी। जामशोरे ज़िले जी मौजूदा सियासी सूरत हाल, माण्हू हैरान बि आहिनि, माण्हू परेशान बि आहिनि, माण्हू चवनि पिया त ईद खां पोइ तब्दीली थींदी, अलाए छा थींदो, उनजे लाइ छा चवंदा? उन लाइ आउं चयुसि तब्दीली ॿुधूं पिया त ख़ुदा करे थिए, अलाह करे तब्दीली थिए, बसि चङे नमूने सां थिए, सुठे नमूने सां थिए। उहा कहिड़ी चङे नमूने जी? जंहिंजे तव्हां फ़िलहाल त हींअर पोजीशन सभु पंहिंजी सीटुनि ते वेठा आहिनि। उहो ईअं त कोन्हे त कंहिंखे इस्तीफ़ा ॾेई तब्दीली कराईंदा। हींअर इहा ई पोजीशन आहे। हाणे चंगेज़ खान खे केतिरो थो पावर मिले, केतिरो थो फॉल थिए, उहा तब्दीली ईद खां पोइ जेका हुन चंगेज़ चयो आहे उनखे नज़र में रखी था ॾिसूं त कहिड़ी तब्दीली चंगेज़ आणे थो, असीं उन में ख़ुशि थींदासीं। तरक़ियाती तब्दीली हूंदी या पुलिस जी बदिली जी तब्दीली या कामोरनि जी या रेवेन्यू जी तपेदार मुख़्तियारकार इन्हनि जी? मुख़्तियारकार ऐं पुलिस बदिली करण सां अवाम जी तब्दीली कान्हे, उन बदिली करण सां अवाम जी तब्दीली कान्हे। डेवलपमेंट जी तरफ़ सां अवाम जी तब्दीली आहे, नौकरियुनि जे लिहाज़ सां अवाम जी तब्दीली आहे। पुलिस SHO बदिली थो, अवाम कहिड़ो फ़ाइदो? मुख़्तियारकार बदिली थो, अवाम कहिड़ो फ़ाइदो? SP बदिली थो, अवाम कहिड़ो फ़ाइदो? डेवलपमेंट कयो त अवाम फ़ाइदो, नौकरियूं ॾियो पाण खे, नौकरियूं माण्हू सां वठे, चंगेज़ खान वठे 50-100 ग़रीबनि खे ॾे, त इहा तब्दीली आहे। तव्हांजो सियासी तजुर्बो छा पियो चए, अवामी थींदो या तब्दीली या बदिलियुनि जी थींदी? तजुर्बो अवांजो तजुर्बो आउं चवां पियो त अवामी थींदी आहे बदिलियुनि जी, अवामी न अवामी कहिड़ी थींदी? नज़र त कान थी अचे। अवामी थिए 50-100 नौकरियूं हुजनि जेके ॾे, ऐं प्लस डेवलपमेंट जेके रहियल सहल कम हुजनि उहे कराए। चवे पियो 35 करोड़ मूंखे अलाह करे 40 करोड़ मिलणुसि, असीं ख़ुशि थींदासीं। उन मां असीं वधि में वधि ख़ुशि थींदासीं। कोस्तान खे सुधारे, कोटरीअ खे सुधारे, इलाइक़े खे सुधारे, माण्हुनि खे कमु करे ॾे, असां हद में वधि ख़ुशि थींदासीं। जेका मलिक साहब न करे सघियो या शोरो न करे सघियो या पोइ पुनल खान न करे सघियो, करे थो भली ॻाल्हि आहे, इहा त क्रेडिट वेंदो हिन लाइ, हिन लाइ ज़बरदस्त क्रेडिट वेंदो, ईअं न त न वेंदो, ज़बरदस्त वेंदो। उन खां पोइ का तब्दीली अची सघे थी। एतिरो वॾो जे फॉल कयूं, बाक़ी 2 साल हुकुम इलेक्शन आहे न, हिन 2 साल में एॾो कमु करे जे माण्हू ख़ुशि थी विया। इलेक्शनियूं जेके आहिनि, जेके राज जो वोट आहे उहो या नौजवान तब्दील कंदो, जेकर नौजवान वोट इलेक्शन में तब्दीली आणे थो त जामशोरे ज़िले जे नौजवान लाइ कहिड़ो पैगाम आहे तव्हां ॾे? नौजवाननि जो वोट तब्दील जामशोरे लाइ पैगाम इहो आहे त पंहिंजो नौजवान त हींअर पार्टी त आहे कोन। कंहिंसां आहे? नौजवान PTI आहे पंहिंजे जामशोरे ज़िले जो? सॼे पाकिस्तान जो। पाण जामशोरे ज़िले जी था? ऐं जामशोरे जी ॻाल्हि थो कयां। इहो हाणे थियो या पहिरीं नौजवान हो? हाणे शुरू थी वियो सिलसिलो। नौजवान PTI सां आहे, तव्हां चेक करे ॾिसो तव्हांखे महसूसु थींदो, हक़ीक़त आहे। चओ त उन खणी न चवां, पर आहे हक़ीक़त। नौजवान तबिको थियो, पोड़ा पका आहे न हुन सां PTI सां। कोस्तान समेत जामशोरे ज़िले जे अंदरि तव्हांजो दौरु जेको अरबाब रहीम वारो ख़तमु थियो, उन खां पोइ कहिड़ा बुनियादी जेके आहिनि तब्दीलियूं थियूं आहिनि, तरक़ियाती स्कीमूं, तव्हांखे शहर या पंहिंजो ज़िलो को चेंज नज़र आयो आहे, का डेवलपमेंट थी आहे? डेवलपमेंट कोटरी शहर में तलके में सफ़ा न थिए, बुलाखन में थी आहे, रोड ठहियो आहे, सॼो बुलाखन जो रोड ठहियो आहे, सॼी रोड वाणनि ठारायो आहे MNMP पंहिंजी तरीक़े। बाक़ी कोस्तान में का डेवलपमेंट कान्हे, किथे बि न आहे। कोटरीअ में माॻी कान्हे। तव्हां ॿुधायो, तव्हां शहर जा माण्हू लोकल उते जा माण्हू वियो, कोस्तान जा वियो ऐं कोटरीअ जा माण्हू आहियो, मूंखे ॿुधायो नई तब्दीली आई आहे? का शइ कान्हे। इहा 17 साल में असां कोटरीअ में तब्दीली कान थी हुकूमत पीपल्स पार्टी जे दौर में। 17 साल थिया आहिनि असांजे ज़िले जामशोरे में, का तब्दीली कान आई। 17 साल मुसलसिल कंटिन्यू हुकूमत पी रही आहे, असांजे ज़िले में का तब्दीली कान्हे। मलक असद जी सियासत ते चंगेज़ जे अचण सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? को बि न। पार्टीअ में पोजीशन मलक साहब जी कीअं रहंदी? कहिड़ी बि आहे, मल्क चंगेज़ खान अचण सां मल्क ते को बि असरु कोन्हे। इंतिज़ामी या राजूणी?
इंतज़ामिया त हुकुम अलाह ॾाढो हुकुम ॾाढी हुजे, चाहे कमु थिए चाहे न थिए, उखणी न थियनि, उखणी न थींदा, पर हूअं ताईं चओ त असरु मल्क ते कहिड़ो पवंदो मुंहिंजे ख़्याल में न पवंदो। छा था सम्झो मलक असर जा जेकर इख़्तिलाफ़ थी बि आहिनि पार्टी क़यादत सां, उहो मसइले खे सुलझाए वेंदो, कोशिशूं वठंदो हूंदो ज़रूरु या वठंदो, कम ज़रूरु वठंदो। इन मसइले खे मर्सा संजीदगी खां ॾिसंदो ऐं इन शइ खे कवर करण जी कोशिशि कंदो, ऐं उन में अलाह साईं सलाहियत ॾिनी ऐं मुंहिंजो ख़्याल आहे त करे न वञे कवर। तव्हांजो ख़्यालु आहे त मलक असद वरी कम बैक करे वेंदो पार्टी जे हा, अंदरि ही जेकी पोज़ीशन थी आहे? मुंहिंजो ख़्यालु आहे, उहो न करे सघे उहो जुदा ॻाल्हि आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त करे वेंदो। महिरबानी साईं, तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो।